अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम जनाब सदर गिरामी कदर मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीन व नाज़रीन, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज़ो दोस्तो, अजो की हीअ अज़ीम शान कॉन्फ्रेंस जेका ख़त्म नबूवत जे सिलसिले में तव्हांजे हिन शहर में मुनाक़िद थी रही आहे। मुजाहिद इस्लाम हज़रत मौलाना साईं मोहम्मद सूमर साहब हुसैनी मद्दज़िल्लहुल आली जूं कावशूं ऐं महिनतूं आहिनि
जंहिं ही ख़ूबसूरत प्रोग्राम सजाए, तव्हांखे असांखे दावतूं ॾेई घुराए महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़त्म नबूवत जे सिलसिले में ही अज़ीम शान प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे, जंहिंमें अल्लाह ताला तव्हांखे असांखे सभिनी मुस्लमाननि खे अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मूं तव्हांजे आॾो जेका आयत करीमा तिलावत कई आहे, उन जे तर्जुमे अर्ज़ करण खां अव्वल तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ कंदुसि, जेको तव्हांखे गौर सां ऐं तवज्जो सां ॿुधणो आहे, सम्झणो आहे ऐं पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ में उनखे विहारणो आहे। मुंहिंजा सॼण साईं, पाण अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं। मुस्लमान इस्लाम जे क़बूल कंदड़ खे चइबो आहे। इस्लाम जे मञण वारनि जे लाइ ॿ शयूं तमामु अहम आहिनि, बुनियादी आहिनि, ज़रूरी आहिनि। उन खां सवाइ इस्लाम जो मफ़हूम तव्हांजे असांजे ज़हन में सही नमूने सां नथो अची सघे। उहे ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि? सभ खां पहिरीं शइ आहे अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू जे वहदानियत जे मथां ईमान आणणु। इन जो मतिलब इहो आहे त अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू खे असां इस्लाम खे क़बूल करण वारा मुस्लमान माण्हू रब्बुल आलमीन खे पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में वाहिद वहदहू ला शरीक करे मञूं ऐं अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू खां सवाइ केर बि न असांजो इलाह आहे, न असांजो माबूद आहे, न असांजो ख़ल्क़ींदड़ आहे, न असांजो मालिक आहे। जेकॾहिं इबादत जो लाइक़ आहे त अल्लाह, ख़ालिक ऐं मालिक आहे त अल्लाह, जेको पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में वहदहू ला शरीक आहे। इहो ईमान हर मुस्लमान जे ज़हन में, दिमाग़ में, अक़ीदे में रासिख़ हुजणु खपे। इहो पहिरीं चाढ़ी आहे। उन खां बाद में जेकॾहिं का ॿी शइ आहे ऐं उहा अहम ऐं ज़रूरी आहे इस्लाम वारनि जे लाइ, उहा आहे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात, जन खे अल्लाह पाक जो सचो नबी, पर सचे सां गॾु आख़िरी नबी मञणो आहे। इहे ॿई शयूं मुस्लमान जे लाइ ऐं मुस्लमान हुजण जे लाइ अहम आहिनि, लाज़मी आहिनि, ज़रूरी आहिनि। इन ॿिनि शयुनि खां सवाइ कंहिं बि हालत में माण्हू कुझु बि खणी करे, छा बि चवे, केतिरियूं दावाऊं करे, पोइ मुस्लमान नथो थी सघे, मुस्लमान चवण जो हक़दार न आहे। हाणे तव्हीं इन्ही ॻाल्हि ते गौर कयो त इन्ही इस्लाम खे क़बूल कंदड़ मुस्लमान, जेको अल्लाह पाक खे वहदहू ला शरीक पंहिंजो रब थो मञे ऐं मुंहिंजे प्यारे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जो आख़िरी रसूल तो तस्लीम करे, उन मुस्लमान जे पुठियां गैर मुस्लिम कुवतूं का त कुहाड़ा खणी उन जे ईमान खे लुटण जे लाइ, उन जे ईमान खे ज़ाया करण जे लाइ, उन खे बद अक़ीदे बणाइण जे लाइ, उन खे इस्लाम खां फेराइण जे लाइ रात ॾींहं कोशिश कंदा रहनि था। ऐं पुराणी तारीख़ में नज़र कबी त तमामु घणे अरसे खां वठी करे उहे इस्लाम जा दुश्मन मुस्लमान खे इन्ही ॿिन्ही ॻाल्हियुनि खां फेराइण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। लेकिन पहिरीं ॻाल्हि जेका आहे, यानी अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जो वहदहू ला शरीक हुजण, इहा अहिड़ी त माण्हुनि जे दिमाग़ में, ज़हन में रासिख़ थी चुकी आहे, अहिड़ी त मज़बूत थी चुकी आहे, जो बातिल फ़िरका, बातिल मज़हब, इस्लाम दुश्मन कुवतूं
इन्हीअ ॻाल्हि खे मुस्लमान जे दिलि मां कढण में कामयाब नथा वञनि। कुझु बि खणी कनि पर मुस्लमान जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजी ज़ात में पंहिंजी सिफ़ात में अकेलो आहे। हालांकि कुझु मज़हबनि, कुझु फिरकनि, कुझु जमातुनि अल्लाह ताला जे वहदानियत में माण्हुनि जे लाइ शुकूक ऐं शुबहात पैदा कया, पर हू कामयाब न वञी सघिया। मोमिन जो बुनियादी आहे ला इलाहा इल्लल्लाह ते, ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो मफ़हूम इहो आहे त अल्लाह खां सवाइ ॿियो केरु बि माबूद कोन्हे। हक़ीक़ी ख़ुदा जी ज़ात आहे जेको रब्बुल आलमीन पंहिंजे ज़ात ऐं पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे। वस करे बीठा, कोशिशूं करे बीठा, पर इहो अक़ीदो मोमिन मुस्लमान जे दिलि मां कढी न सघिया। पोइ वरी उन्हनि बद मज़हबनि सोचियो, ख़ासि करे यहूदियुनि ऐं नसारनि, त पहिरीं ॻाल्हि असां मुस्लमान जे दिलि मां न कढी सघिया आहियूं। कम अज़ कम भला जेका ॿी ॻाल्हि आहे, यानी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह जो आख़िरी नबी हुजणु, इन्हीअ जे बारे में कुझु मुस्लमाननि जे दिलि में शकूक ऐं शुबहात पैदा कजनि। जेकॾहिं इन्ही मामले में थोरो बि मुस्लमान जो अक़ीदो मुतज़लज़ल थी वियो, थोरो बि हुन जो अक़ीदो हेॾे होॾे थी वियो, त बि हुन जो ईमान चट थी वेंदो। ईमान चट थी वियो त उहे गैर मुस्लिम ख़ुशि थींदा त असां पंहिंजे मतिलब में कामयाब थी वियासीं, जो मुस्लमान खे पंहिंजे रासिख़ ऐं सचे अक़ीदे खां हटाए छॾियोसीं। असां इस्लाम जी तारीख़ ते गौर कयूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने जे आख़िरी ॾींहंनि में इहा तारीख़ शुरू थी चुकी हुई त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खां पोइ बि नबूअ जो सिलसिलो हलंदो, रिसालत जो सिलसिलो हलंदो, ऐं अहिड़ा बदबख़्त माण्हू पैदा थिया जेके महबूब करीम जे आख़िरी ज़माने में उन्हनि नबूअ जी दावा कई। अल्लाह जे हबीब करीम पंहिंजे सहाबनि, पंहिंजे मञण वारनि ऐं मुस्लमाननि खे अहिड़ो त पक्को ऐं सचो सबक़ पढ़ायो हो जो उन्हनि पलीतनि जे तरफ़ मुस्लमाननि तवज्जो ई कोन कयो। चंद हुननि जा माण्हू कबीले जा मतिलब त हुननि जे ज़ात वारा, हुननि जे क़ौम वारा, हुननि जे बिरादर वारा, बिरादरी लेवल ते, क़ौमी लेवल ते, मिट्री ऐं माइट्री जे लेवल ते उन्हनि जे पुठियां लॻा ऐं उन्हनि खे चयो त बराबरि तव्हां रसूलुल्लाह खां बाद में तव्हां बि नबी आहियो। पर अल्लाह पाक महबूब खे जॾहिं पाण ॾे घुरायो ऐं असांजो महबूब इन ज़ाहिरी दुनिया मां बुरको मटाए रवाना थिया ऐं महबूब करीम खां बाद में सभ खां अव्वल जेको मुस्लमाननि जो अमीरुल मोमिनीन थियो, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, हज़रत सिद्दीक़ अकबर जी ज़ात बाबरकात। ऐं सिद्दीक़ अकबर सभ खां पहिरियां मुस्लमाननि जी कमान संभाले अमीरुल मोमिनीन बणिजी सभ खां पहिरियां जंहिं पासे तवज्जो ॾिनो ओ हज़रत उस्मान, हज़रत अबू बकर जो अज़ीम कारनामो आहे। इस्लाम जे तारीख़ जो सोनहरी बाब आहे। ओ ही हुयो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जीअं जो ख़िलाफ़त जी वाग संभाली त सभ खां पहिरियां अबू बकर सिद्दीक़ उन्हनि माण्हुनि जो मुक़ाबिलो कयो, जंग कई ऐं उन्हनि खे क़त्ल करायो ऐं उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करायो। मुस्लमाननि जी फ़ौजूं वठी करे उन्हनि जे मथां हमला करे जेके फिरी चुका हा, मुर्तद थी चुका हा, तन मुर्तदनि खे जहन्नम में पहुचायो ऐं जंहिं नबूवत जी दावा कई उन्ही खे बि जहन्नम में पहुचाए छॾियो। गोया असांखे महबूब करीम खां बाद में सहाबा किराम जे ज़िंदगी, ख़ुसूसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़िंदगी जेको दर्स ॾिनो, उहो इहो ॾिनो त रुगो वाइज़ करणो कोन्हे, रुगो नसीहत करणी कान्हे, रुगो हिदायत करणी कान्हे, बल्कि ख़त्मे नबूवत जे दुश्मन जे ख़िलाफ़ जंग बि करणी आहे। जेको ख़त्मे नबूवत जो मुनकिर हुजे उन्ही खे नसीहत जे जाइ ते, वाइज़ जी जाइ ते, तक़रीर जी जाइ ते,
हिदायत जी जाइ ते उन सां मुक़ाबलो कबो ऐं हुनखे या त तस्लीम कराइबो, जे तस्लीम न करे त हुनखे क़त्ल करे छॾिबो। हो वाजिबुल क़त्ल आहे। छाजे करे? जे अल्लाह जे मुक़ाबले में ॿियो अल्लाह नथो थी सघे, ईअं रसूलुल्लाह जे मुक़ाबले में ॿियो रसूल नथो थी सघे। मुसैलिम कज़्ज़ाब, असवद अंसी ऐं ॿिया काफ़ी महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़माने खां पोइ फौरन बाद जन नबूवत जूं कूड़ियूं कूड़ियूं दावाऊं कयूं ऐं उन्हनि खे सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहन्नम रसीद फरमायो ऐं मुस्लमाननि खे यकीन ॾियारियो त मुस्लमानो अल्लाह पाक जो फरमान सचो आहे, अल्लाह जे महबूब जो फरमान सचो आहे, अल्लाह जे क़ुरान बि चयो आहे ऐं अल्लाह जे हबीब बि पाण फरमायो आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो आख़िरी नबी आहे, ॿिए कंहिं नबी जी ज़रूरत ई कान्हे का। वो वॾो फितनो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में, तमामु वॾो फितनो हो ऐं एॾो वॾो फितनो जो उन खां काफ़ी माण्हू उन ज़माने में कबीलनि जा मुतासिर थिया, पर अबू बकर उन्हनि जी सरकोबी कई, उनखे शिकस्त ॾिनई, उनखे तबाही बर्बाद कई। पोइ इस्लाम जी तारीख़ ॿुधाए थी त 1300 साल ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कूड़ी नबूवत जी दावा करण वारा को किथे हिकिड़ो ईरान में पैदा थियो, हिकिड़ो कूफे में पैदा थियो, हिकिड़ो को शाम जे इलाइक़े में पैदा थियो, ईअं खाल खाल थोरा थोरा 1300 साल गुज़री विया। थोरा थोरा माण्हू हुआ जन नबूवत जूं दावाऊं कयूं ऐं कूड़ हयूं त असां बि नबी आहियूं, पर हज़रत अबू बकर वारे कारनामे मुस्लमाननि में अहिड़ो स्प्रीट फूके छॾियो हो, अहिड़ो पावर फूके छॾियो हो, अहिड़ो ईमान हुननि जो मज़बूत करे छॾियो हो जो सिद्दीक़ अकबर खां पोइ बि 1300 साल ताईं उहे तहरीकूं उथियूं पर पंहिंजे मौत मरी वियूं, को बि हुननि जे कढ कोन लॻो ऐं सभु माण्हुनि खे थुकूं हणंदा रहिया, अमी कूड़ा आहियो मुहम्मद करीम अल्लाह जो आख़िरी नबी आहे। बदकिस्मती असांजे हिन बर्रे सगीर जी थी 1839 में, समझो था अलाए न, 1839 में मशरकी पंजाब जे ज़िले गुरदासपुर में, ओ मशरकी पंजाब अॼुकल्ह हिंदुस्तान में आहे, मगरबी पंजाबी पंहिंजो आहे पाकिस्तान जो सूबो, ओभारियो पाकिस्तान जो हिस्सो पंजाब वारो, उन में हिकिड़ो ज़िलो आहे गुरदासपुर। उन गुरदासपुर ज़िले में हिकिड़ो ॻोठ आहे कादियान। उन कादियान जे ॻोठ में 1839 में हिकिड़ो शख्स पैदा थियो, ॼाओ, जंहिंजो नालो रखियो गुलाम अहमद। हुन जो पीउ सुन्नी हो, हनफी हो, हुन जो ॾाॾो सुन्नी हो, हनफी हो, हुन जो ख़ानदान मुग़ल ख़ानदान हा ऐं उन्हनि जा वॾा असल ईरान खां आया हा, घणे अरसे खां वठी करे हिंदुस्तान में आबाद हा। ऐं ही गुलाम अहमद जीअं जो पैदा थियो 1839 में, त अहिड़े घराणे में पैदा थियो जंहिं घराणे वारनि जो अक़ीदो उहो अक़ीदो आहे जेको तव्हांजो ई असांजो अक़ीदो आहे। उनजो घराणो मुसलमान हो, पीउ मुसलमान हो, माउ मुसलमान हुई, उनजो सॼो घराणो ख़ानदान मुसलमान हो ऐं सुन्नी हनफी मुसलमान हा ऐं इहो ई हुननि जो अक़ीदो हो जेको असांजो तव्हांजो अक़ीदो आहे। ऐं उन गुलाम अहमद जीअं जो होश संभालियो, स्कूल में पढ़ियो, कुझु अरबी पढ़ियो, कुझु फारसी पढ़ियो, कुझु अंग्रेज़ी पढ़ियो, त इन्हीअ जो बि इब्तिदा में शुरू में इहो ई अक़ीदो हो जेको तव्हां ई असांजो अक़ीदो आहे। इहो ख़ुदि पाण गुलाम अहमद इन्ही अक़ीदे जो हुयो त अल्लाह पाक जी ज़ात पंहिंजी ज़ात में सिफ़ात में अकेलो आहे ऐं रसूलुल्लाह अल्लाह जो आख़िरी नबी आहे। बसि हुज़ूर ते नबूअत जो सिलसिलो ख़तम आहे, केर बि नबी न थींदो। 1839, 40, 41, 42, 43, 1857 ताईं केसी ताईं बाबा? ॾाढे ॻाल्हि, 1857 ताईं इहो गुलाम अहमद भी इन्ही नज़रिए जो हो, इन्ही अक़ीदे जो हो। पाण वॾड़ो थियो, पढ़ियो, मदरसे में कुछ तालीम हासिल कई। 1857 में इत्तिफ़ाक़ सां असांजे हिन मुल्क में हिकिड़ो वॾो हादसो थियो।
वो एडो वडो हादसो थियो जो उन्हीं हादसे जा असरात अञा ताईं असांजे मुल्क में मौजूद आहिनि। 1857 पोइ वरी 1957 100 साल गुज़री वियो। हाणे ही 2009 हलनि पिया। तक़रीबन मुंहिंजा दोस्त 150 साल थी चुको आहे, पर उन्हीं हादसे जा असरात अञा ताईं असांजे पाकिस्तान में हिंदुस्तान में मौजूद आहिनि। अवां चवंदो अलाए कहिड़ो हादसो थियो, को जहाज़ किरियो, का रेल भॻी, को दरिया खे खंड पियो, छा थियो, का बाहि लॻी। पोइ तव्हांखे ॿुधायां, ऐं तव्हांखे हिकिड़ी तारीख़ी हक़ीक़त ॿुधायां। वाइज़ तव्हां घणा ई ॿुधा आहिनि, तक़रीरूं घणियूं ॿुधियूं अथव, पर तव्हांजे ज़हन में थोरी तारीख़ हुजे, ज़हन तव्हांजे में ॻाल्हि हुजे त जीअं तव्हांखे सही माना में ख़बर पए त हे फितनो कॾहिं पैदा थियो, छो पैदा थियो। 1857 में हिन असांजे बर्रे सगीर में, यानी हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जेको ही गॾियल इलाइक़ो आहे, उन्हीं ज़माने में मुंहिंजा दोस्तो अंग्रेज़नि, ईसाइनि, लंडन वारनि, बर्तानिया वारनि हिन असांजे मुल्क ते हमिलो कयो ऐं असांजे मुल्क ते पंहिंजी हुकूमत क़ाइमु करण जी कोशिश कयूं ऐं जंग थी। उन जंग जे दौरान में मुंहिंजा दोस्तो मुसलमान पेर संभाले न सघिया, छिड़ विछिड़ थी विया ऐं हादसो पेश आयो जो मुसलमान खे तमाम बुरी तरह सां शिकस्त मिली, बुरी तरह सां मुसलमान नाकाम थिया ऐं अंग्रेज जेको वापारी थी आयो हो, ताजिर बणिजी आयो हो, उन्हीं 1857 में हिन बर्रे सगीर में गॾियल हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में पंहिंजे हुकूमत जा पेर पुख्ता कया। आलिम, पीर, दरवेश, माण्हू ॾाढा परेशान थी विया। असांजे हिन हिंदुस्तान में इहो मुग़लनि जो दौर हो त मुसलमाननि जो दौर हो, मुग़लनि खां अॻु में दौर हो त बि मुसलमाननि जो दौर हो। तक़रीबन 1000 साल खां वठी हिन बर्रे सगीर ते मुसलमाननि जी बादशाही हुई ऐं मुसलमान कमज़ोर हा, कुझु बि हा, पर पंहिंजा फ़ैसला क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ कंदा हा। पर जीअं जो अंग्रेज़ आयो ऐं अंग्रेज़ पंहिंजा पेर पुख्ता कया त मुसलमाननि जो शीराज़ो तमामु तब्दील थी वियो ऐं मुसलमान खे हेॾे विया को होॾे विया। पंहिंजी जॻह ते मुसलमान पंहिंजा पेर संभाले न सघिया ऐं मुसलमान तमामु घणा परेशान थिया। हुकूमत अंग्रेज़ जी अची वई, फौज अंग्रेज़ जी अची वई, हथियार अंग्रेज़ जा अची विया, कानून अंग्रेज़ जो अची वियो, मिलिट्री अंग्रेज़ जी अची वई, सारो मुल्क खे वकोड़े विया। जेकॾहिं को बि चुरंदड़ पुरंदड़ माण्हू ॾिठो पिए त ही थोरो जोश वारो आहे, जज़्बे वारो आहे, गैरत वारो आहे, उन्ही खे अंग्रेज़ वठी फांसी ते चाढ़े छॾियो, कन खे कारे पाणी उमाणे छॾियो, कन खे काॾे उमाणे छॾियो। माना हुन ज़ुल्म जी इल्तिहा करे छॾी जो मुसलमान खे कुचले तबाही बर्बाद कई। जेके समझदार मुसलमान हा उहे सोच में हुया, फिक्र में हुया त को अल्लाह करे अहिड़ो मर्द पैदा थिए जेको हक़ जो नारो हणी अंग्रेज़ खे मुल्क मां कढे, वरी मुहम्मदी शरीयत ऐं मुहम्मदी कानून पैदा थिए। पंहिंजे में दुआऊं घुरंदा हा, पंहिंजे में रड़ियूं कंदा हा, पंहिंजे में सोचींदा हा, लीडर जे इंतज़ार में हा त को लीडर मिले, अहिड़ो मिले। ऐं आलिमनि सगोरनि मुसलमाननि खे सदन खां वठी करे ॿुधाए छॾियो हो त रसूलुल्लाह जी हदीस आहे, मुस्लिम शरीफ जे अंदर रिवायत आहे, अल्लाह पाक जे हबीब फरमायो आहे त जॾहिं हिन जहान में ज़ुल्म वधी वेंदो, जॾहिं हिन जहान में बेगैरती वधी वेंदी, जॾहिं हिन जहान में कुफ्र वधी वेंदो, जॾहिं हिन जहान में इस्लाम जी ठठोल थींदी, जॾहिं हिन जहान में इस्लाम कमज़ोर थी वेंदो, पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका मुहम्मद करीम जी न्याणी आहे, उन्हीअ जे ख़ानदान मां हिकिड़ो शख्स पैदा कंदो जंहिंजो नालो हूंदो मुहम्मद, पर लक़ब हूंदो उनजो इमाम महदी। पोइ इहो इमाम महदी ईंदो, अची हिन सॼे जहान खे अदल सां भरे छॾींदो, कुफ्र जे ख़िलाफ़ जंग कंदो, कुफ्र खे तबाही बर्बाद कंदो, बेदीनी खे ख़त्म कंदो, ज़ुल्म दुनिया मां ख़त्म कंदो।
ओ अल्लाह पाक जे तरफ खां महदी थी ईंदो ऐं हूंदो रसूलुल्लाह जे खानदान मां फातिमतु ज़हरा जे नस्ल मजा हूंदो पर नालो हुन जो मुहम्मद हूंदो लक़ब हुन जो इमाम महदी हूंदो ऐं उन इमाम महदीअ जी हिकिड़ी ख़ासि निशानी हदीस में बयान थियल आहे उहा तव्हांखे निशानी ॿुधायां उहा बि मुस्लिम शरीफ़ जे अंदरि बयान थियल आहे उहा कहिड़ी आहे उहा ही आहे त इमाम महदी जॾहिं अल्लाह जे दीन जे लाइ जिहाद कंदो जंग कंदो ऐं हिन मुल्क खे अदल ऐं इंसाफ़ सां भरींदो त रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालुहु इमाम महदीअ जे ताईद जे लाइ इमाम महदीअ जे मदद जे लाइ इमाम महदीअ जे हिम्मत अफ़ज़ाईअ जे लाइ ईसा अलैहिस्सलाम जेको आसमान ते ज़िंदा वेठो आहे उनखे रब्बुल आलमीन दमश्क जे शहर में मोकिलींदो जो लखे माण्हू ॾिसंदा लखे माण्हू ॾिसंदा त आसमान तां लथो थो अचे हिकिड़ी बाह हुनजी मलाइक जे कुल्हे ते हूंदी ॿी बाह हुनजी ॿिए मलाइक जे कुल्हे ते हूंदी उन ॿिनि मलाइकनि जे ज़रिए आसमान तां लहंदो ऐं दमश्क में ईंदो ऐं अचण सां दावा कंदो त मां इमाम महदी जो मददगार ईसा नबी आहियां जंहिं ईसा खे अल्लाह आसमान ते खणाए वरितो हो अॼु मां अल्लाह जे हुकुम सां ज़मीन ते लही ईसा अलैहिस्सलाम जी मदद करण आयो आहियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हक चारिया नारे पीर दम सगीरा नारे अहले सुन्नत पोइ जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हेठि लहंदो त ईसा अलैहिस्सलाम जो इस्तक़बाल इमाम महदी कंदो केरु इस्तक़बाल कंदो नमाज जो टाइम थींदो नमाज जे लाइ तकबीर लॻंदी नमाज जे लाइ सफ़ूं ॿधियूं वेंदियूं ईसा अलैहिस्सलाम हज़रत इमाम महदी खे चवंदो त ऐं इमाम महदी हिकिड़े पासे तूं रसूलुल्लाह जो उम्मती आहे ॿिए पासे तूं रसूलुल्लाह जो खून आहे टे पासे तूं रसूलुल्लाह जे दीन जो महदी ऐं मददगार आहे नमाज मुसल्ले ते तूं पढ़ाए मां तुंहिंजे पोयां नमाज थो पढ़ायां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम इमाम महदी जे पुठियां नमाज पढ़ंदो हाणे उन टाइम ते जॾहिं ईसा लही ईंदो त दज्जाल पैदा थींदो दज्जाल जंहिंजे लाइ नबी पाक जी हदीस आहे त रूह ज़मीन जे हर शहर में वेंदो हर ॻोठ में वेंदो ऐं हुन सां बाहि बि हूंदी हुन सां जन्नत बि हूंदी उनखे एतिरी त जादूअ जी ताक़त हूंदी जो कंहिंखे मारींदो त उहो माण्हू मरी वेंदो वरी जे हुनखे जीआरींदो त उहो माण्हू जहिड़ो बि थी पवंदो उन जे जादू खे ॾिसी जेके बेईमान माण्हू हूंदा उन खे अल्लाह मञींदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम वेंदो पर मां मुहम्मद जे मके ऐं मदीने में अची कोन सघंदो जीअं जो मके में ऐं मदीने में अचण जी कोशिश कंदो त उन ज़माने में मदीने खे 7 दरवाज़ा हूंदा ॿाहिरां किलो ऐं कोट हूंदो 7 दरवाज़नि ते अल्लाह जा मलाइक बीठा हूंदा उहे अल्लाह पाक जा मलाइक उनखे अंदरि अचण कोन ॾींदा ऐं उनखे अल्लाह जा मलाइक तड़े कढंदा पोइ जॾहिं उहो दज्जाल ॾिसंदो त मदीने में मां नथो वञी सघां पोइ मदीने जे ॿाहिरां बि सॾ कंदो छा कंदो जॾहिं सॾ कंदो त ज़मीन में ज़िलज़िलो ईंदो ज़मीन में हिकिड़ो लोॾो ॿियो लोॾो टियों लोॾो जंहिंमहिल 3 लोॾा ईंदा तंहिंमहिल महबूब फरमाए थो त जीअं न नाग जोगिन खां भॼी ऐं पंहिंजी जान बचाइण जे लाइ ॿिर ॾे वेंदो आहे पाण करीम फरमाइनि था उन ज़िलज़िले वारे टाइम ते ईमान बि दुनिया मां भॼी अची मदीने में पनाह वठंदो ऐं ईमान वारा मदीने में ईंदा ईमान वारा मदीने में रहंदा पर महबूब फरमाए थो उन टाइम ते कुझु मदीने में मुनाफ़िक बि हूंदा मुंहिंजा दुश्मन बि हूंदा ज़ाहिरी मुस्लमान हूंदा पर उहे मुनाफ़िकनि सां गॾियल हूंदा पोइ जंहिं महिल मदीने में 3 ज़िलज़िले जा झटका ईंदा मोमिन भॼी मदीने में ईंदा ऐं महबूब फरमाए थो त हज़ारनि जे तादाद में मदीने मां मुनाफ़िक निकिरी वञी पंहिंजे उस्ताद दज्जाल सां मिलंदा
मदीने में रही न सघंदा, उन टिन झटकनि खां पोइ निकिरंदा ऐं भॼंदा माण्हू मोमिन मदीने में, ऐं हे मुनाफ़िक वरी मदीने मां निकिरी वञी दज्जाल सां मिलंदा। पोइ दज्जाल उन पंहिंजी जमात खे वठी अॻिते रवानो थींदो। पोइ जंहिं दमश्क में ईंदो, दमश्क जे शहर में दाख़िल थींदो, उते दमश्क जो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे बाबे लुद्द। छा नालो बाबा? बाबे। उन्ही बाबे लुद्द ते जंहिं दज्जाल पहुचंदो तंहिं अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम तलवार खणी हुनखे क़त्ल करे छॾींदो। सभई जो सुभान अल्लाह, दिल खोले जो सुभान अल्लाह। बाबे लुद्द वटि ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन्ही दज्जाल खे क़त्ल कंदो ऐं उन जी जेका जमात हूंदी कुझु क़त्ल थींदा ऐं कुझु भॼी वेंदा। पोइ ईसा अलैहिस्सलाम हिन दुनिया में अल्लाह जे हुक्म सां 7 साल ज़िंदह रहंदो। 7 साल खां पोइ विसाल कंदो। उन जो जनाज़ो इमाम महदी पढ़ाईंदो ऐं मुंहिंजे मुहम्मद करीम जे रोज़े में जेका बचल जाइ आहे उन जाइ ते दफ़न थींदो। मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, पोइ इमाम महदी जे फैज़ सां सारी दुनिया अदल ऐं इंसाफ़ ऐं दीन सां भरपूर थी वेंदी, जो पूरी रूह ज़मीन में हिकिड़ो बि काफ़िर कोन हूंदो, सभु रसूलुल्लाह जा आशिक हूंदा। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, जिंदाबाद। दमदस सगीर रहमतुल्लाह, या अली अल मुर्तज़ा। दोस्तो अज़ीज़ो, नतीजो इहो थींदो जो क़त्ल थी वेंदो दज्जाल, उन जी जमात बर्बाद थी वेंदी ऐं ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात दफ़न थींदा रसूलुल्लाह जे रोज़े में। इमाम महदी जी पूरी रूह ज़मीन ते हुकूमत हूंदी, सॼो मुल्क मुस्लमान ई मुस्लमान हूंदो। हाणे तव्हांजे ज़हन में ॻाल्हि वेहिजी वई त क़यामत खां अॻु में हज़रत ईसा खे चओ अचणो आहे। सभई जो ईसा अलैहिस्सलाम खे, ॾाढे जो ईसा अलैहिस्सलाम खे अची हज़रत महदीअ जी मदद करणी आहे ऐं मदद करे उन दज्जाल खे क़त्ल करणो आहे। क़त्ल करण खां पोइ हज़रत महदीअ जी हुकूमत क़ाइमु रहंदी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम दफ़न थींदो रसूलुल्लाह जे रोज़े में। हाणे जॾहिं 1857 में इहो हादसो पेश आयो जो अंग्रेज़ जी हुकूमत क़ाइमु थी ऐं मुस्लमान परेशान थिया त को लीडर पैदा थिए, त उन टाइम में इन्ही मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानीअ जो हिकिड़ो मुरीद हो मौलवी नूरुद्दीन। छा नालो बाबा? मौलवी। उन्ही चयोसि साईं मौक़ियो वाह जो आहे। कीअं भला? जे पूरी दुनिया में हिन बरे सगीर में अंग्रेज़नि मुस्लमान खे टोटा चबाए छॾिया आहिनि ऐं मुस्लमान कंहिं लीडर जी तलाश में आहिनि त उहो लीडर हुजे, असां हुन जे पोयां लॻूं जेको हिन इस्लाम ऐं दीन जो बेड़ो खणे। हाणे मौक़ियो थी, तूं चालाक होशियार आं, तूं कोशिश कर, तूं ईसा त कोन थो थी सघीं छो त उहो लहंदो आसमान तां, तूं थो थुकूं चटी ज़मीन ते। तंहिंजे करे हाणे अटकल मां थो ॾसां, तूं दावा कर त मां ईसा न आहियां बल्कि ईसा जो ख़लीफ़ो ऐं जाइ नशीन आहियां। पोइ 2-3 ॾहाड़ा जाइ नशीन सजाइजां, मसीह मऊद सजाइजां। मसील माना मिसाल, मसीह मऊद माना ईसा, उन जो मिसाल सॾाइजां। पोइ कुझु तो वटि माण्हू मुरीद पैदा थींदा, पोइ कुझु हली पोइ वरी चइजां त ईसा ख़ुदि मां पाण आहियां। पोइ तूं दावा कजां त हाणे ईसा बि न आहियां, मां नबी आहियां। इहो बेवकूफ़ जो पुटु उन्ही नूरुद्दीन मौलवीअ जे चवण ते लॻी, उन्ही मुस्लमाननि खे इंतज़ार में ॾिसी दावा कई त शायदि मुस्लमान मूंखे मञींदा। हुन 2 दावाऊं कयूं। हिकिड़ी दावा कई त ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो ई कोन्हे, उन्हीअ खे फांसी ॾेई मारे छॾियो हुयो, हाणे ईसा जे जाइ ते मां पैदा थियो आहियां। हालांकि इहा बि ॻाल्हि क़ुर जे ख़िलाफ़ आहे। क़ुर थो चए ईसा आसमान ते ज़िंदा। इन 1885 में
1857 खां पोइ 1885 में इहा दावा कई त मां मसीले मसीह आहियां ऐं ईसा मरी चुको आहे ऐं ईसा अलैहिस्सलाम जी क़ब्र कश्मीर में आहे ऐं मां जेको आहियां सो उन जो ख़लीफ़ो आहियां, मूंखे अल्लाह मोकिलियो आहे। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी चवण जी दावा शुरू कई त माॾे हाणे इल्हाम बि अचनि था। अंग्रेज़नि ॾिठो त वाह वाह, मुसलमाननि खे शिकस्त असां ॾिनी आहे माली तरह, मादी तरह। हुकूमत ख़तम, हुकूमत अंग्रेज़ जी आहे, पर मुसलमाननि में अञा थोरो घणो ईमान ऐं स्प्रीट आहे। इन ईमान खे ख़तम करण जे लाइ को माण्हू ख़रीद कयूं जेको चालाक हुजे, हिकिड़े पासे चालाक हुजे, ॿिए पासे असांजे इशारे ते नचे, असांजे चवण ते घुमे, जीअं असां चऊंसि तीअं करे। पूरे हिंदुस्तान में नज़र डोड़ायूं, नज़र वञी पिया गुलाम अहमद कादियानीअ ते। गुलाम अहमद खे घुरायूं, ॾे ख़बर, असीं तोखे ॾोकड़ जाम ॾींदासीं, पैसा जाम ॾींदासीं, जीअं चवंदे तीअं कंदासूं। तूं रुगो मुसलमान में हिकिड़ो नओं फ़िरक़ो पैदा कर। मुसलमान सिर कुर्बान कंदो आहे नबी करीम जे ख़त्मे नबूअत ते। तूं ख़त्मे नबूअत वारी दीवार में ॾार विझ, इन खे दीवार खे ट्रोड़, इन दीवार में सोराख़ पैदा कर त मुसलमान में शक शुबहा पैदा थियनि। पोइ तोखे बि नबी मञीदा त हुननि जो ईमान कमज़ोर थी वेंदो, कमज़ोर थी वेंदो त असां अंग्रेज़ जा ग़ुलाम थींदा। गुलाम अहमद चयो त बसि इहो कमु मुंहिंजो आहे, ॾोकड़ जाम ॾियो, बाक़ी तव्हां जीअं चवंदो तीअं मां कमु करे ॾेखारींदोसांव। पोइ उन ख़बीस इन गुलाम अहमद कादियानी 1857 खां पोइ 1885 में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हज़रत ईसा जे वफ़ात जी दावा कई, मसीले मसीह जी दावा कई, ऐं उन खां पोइ अॻिते वरी थोरो अरसो हली पोइ वरी दावा कई मां रसूलुल्लाह में फना आहियां, मां रसूलुल्लाह जो आशिक़ आहियां, मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां, मां रसूलुल्लाह ते सिर कुर्बान करण वारो आहियां। पोइ रसूलुल्लाह जे उन फनाइयत जे करे हुज़ूर जो फैज़ एतिरो वधियो आहे, एतिरो वधियो आहे, महबूब जो मूं ते फैज़ अची पियो आहे जो महबूब जे नबूवत वारी छांव मुंहिंजे मथां अची पई आहे। हाणे मां नबी न आहियां, बल्कि मां ज़िल्ले नबी आहियां, नबी न आहियां, बल्कि नबीअ जी छांव मां आहियां। जमल हुन इहा दावा कई, नूरदीन त हिन जो गई मुरीद हो, पढ़ियो लिखो मौलवी बैन दीन हुयो, ऐं के चंद माण्हू हुन जे कबीले जा, मुग़ल कबीले जा माण्हू, हुन जी बिरादर वारा, उहे हिन जे कढ लॻा, ऐं ॿिया वरी अबोझ माण्हू, उन्हनि जे दिल में ख्याल वेहिजी वियो त ईसा त वाकई चवे थो मरी वियो आहे, हे ईसा जे मिसल थी आयो आहे, ऐं हे शायदि करे नबी त कोन थो सॾाए, बल्कि ही दावा थो करे त मां नबी जे फैज़ मंझो आहियां ऐं मूंखे नबूअत जी छांव मिली आहे। तंहिंजे करे हिन इन्हीअ चक्कर में कुझु जमायत ठाहे वरिती। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजो तवजो छिकाइण चाहियां थो, अव्हां खे थोरो मुतवजो करणु चाहियां थो। अव्हां यकीनन मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदव त फना फिर रसूल हज़रत अबू बकर खां मथे को आहे? ॾाढे ॻाल्हायो बाबा। फना फिर रसूल माना रसूलुल्लाह जे ज़ात में फना हुजे। अबू बकर सिद्दीक़ खां को मथे आहे? सभई चओ न। पोइ ॿिए नंबर में हज़रत अमीर उमर खां को मथे आहे? हज़रत उस्मान खां मथे को आहे? हज़रत अली मुर्तज़ा खां को ॿियो मथे आहे? हज़रत इमाम हसन ऐं हुसैन खां को ॿियो मथे आहे? ये 4 ख़लीफ़ा, 5 हसन, 6 हुसैन, इन्हनि खां वधीक ॿियो केर बि फना फिर रसूल कोन्हे। पोइ गुलाम अहमद चयो त मां फना फिर रसूल आहियां, त मूं ते नबूअत जी छांव पई आहे, मां हाणे ज़िल्ले नबी आहियां, नबी जी छांव आहियां। अदा जेकॾहिं ज़िल्ले नबी हुजे हा त दावा अबू बकर करे हा, उमर करे हा, उस्मान करे हा, अली करे हा, हसन करे हा, हुसैन करे हा, पर उन्हनि दावा कान कई। तंहिंजे करे मुसलमान समझी आ त ओ कादियानी
इन चैन सगोरन सहाबन पंजो हसन ऐं छहो हुसैन उहे फना फिर रसूल हुजण जे बावजूद भी ज़िल्ले नबी हुजण जी दावा नथा कनि त तूं कूड़ो कूड़े जो पुट दावा कनि हा त उहे कनि हा तो कूड़ी दावा कई आहे मुहम्मद करीम अल्लाह जो सचो आख़िरी नबी आहे। अबा जे करे फना हुजण जे करे फनाइयत जे करे नबूवत मिले हा त अबू बकर खे मिले हा, उमर खे मिले हा, उस्मान खे मिले हा, अली खे मिले हा, हसन खे मिले हा, हुसैन खे मिले हा, पर उन नबूवत जी दावा कान कई छो त उनखे ख़बर ही त अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे त रसूलुल्लाह आख़िरी नबी आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, पो जॾहिं हिन ख़बीस इहे दावाऊं कयूं, कॾहिं मसीले मसीह पियो सॾाए, कॾहिं ज़िल्ली नबी पियो सॾाए, कॾहिं बुरूज़ी नबी पियो सॾाए, कॾहिं इल्हाम जी दावा पियो करे, कॾहिं वरी वही जी दावा पियो करे त जिन नबी करीम जे ज़माने खां पोइ कूड़े नबूवत जे दावेदारनि जो मुक़ाबिलो कयो वियो, अबू बकर मुक़ाबिलो करे हुनखे जहन्नम में पहुचायो, त हिन गुरदासपुर जे ख़बीस शैतान कादियानीअ जे मुक़ाबले में भी पूरे हिन बर्रे सगीर जा मुसलमान आलिम अहले सुन्नत जा उथी खड़ा थिया। केड़ा आलिम चओ? अहले सुन्नत जा। केड़ा आलिम? ऐं उन्हनि जी अॻुवाणी ऐं सिपह सालारी करण वारो गोलड़े वारी सरकार पीर ख्वाजा मेहर अली गोलड़ी पैदा थियो। ऐं मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां त गोलड़ी आहे बि पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जी औलाद। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। माना 800 साल खां पोइ इन्ही बर्रे सगीर में ख़त्म नबूवत जे मुनकिर जे मुक़ाबले जे लाइ पीरान पीर जो खून मुबारक वरी जोश में आयो। अब्दुल कादिर जीलानी जो खून मुबारक जोश में आयो, जो हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जो बचड़ो हजरत ख्वाजा पीर मेहर अली जीलानी गोलड़वी रहमतुल्लाह अलैह क़यादत संभाली ऐं नतीजो निकितो जंहिं जीअं अबू बकर सिद्दीक मुसैलिमे कज़्ज़ाब खे शिकस्त ॾिनी त महिल जीलानी बादशाह हजरत पीर गोलड़वी रहमतुल्लाह अलैह उन्ही बि मिर्ज़ाईअ खे शिकस्त ॾिनी जो काकूस में मरी वियो। दम दस्तगीर, दम दस्तगीर, जिंदाबाद। दोस्तों अजीजो, अवां ॿुधो आहे न त पीरान पीर खे माण्हुनि चयो हो साईं माण्हू तोखे चवंदा आहिनि मुहियद्दीन, मुहियद्दीन, मुहियद्दीन। मुहियद्दीन जी माना दीन जेरो कंदड़, इहो तुंहिंजो लक़ब कनी पियो। पीरान पीर फरमाए थो त मां रस्ते सां पे आयुसि, हिकिड़ो पोढ़ो रस्ते ते पियो हो, 90 साल जी उमिरि जो, ॻरी कंडा थी वियो हो, जिस्म ते मांस हुयुसी कोन, खल हुई, साह लुकी में फाथो पियो हुअसि, तारा निकिरी आया हा, सकरात जी हालत में आ। मूंखे ॾिसी उन पोढ़े चयो ऐं अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजो हथ त वठ। पीरान पीर फरमाए थो मूंखे रहम आयो, उन्ही जे बाह खां वठी हुनखे मूं उथारण जी कोशिश कई। अब्दुल कादिर जीलानी बगदाद जो शहनशाह फरमाए थो बस मुंहिंजे हथ विझण जी देर ही उहो 90 साल जो पोढ़ो 18 सालनि जो जवान बणिजी वियो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूं चयोमांसि जिन्ना भूता केरा, होॾां त मुंहिं पे 90 साल जो पोढ़ो हुए ऐं हेॾां वरी मुंहिंजे हथ विझण सां नौजवान बणिजी वियो 18 साल जो आहीं केरु? उन पोढ़े चयो अब्दुल कादिर जीलानी मां मुहम्मद जो दीन आहियां। माण्हुनि मूंखे छॾे ॾिनो हो, माण्हुनि मूंखे विसारे छॾियो हो, माण्हुनि मूंखे कमज़ोर करे छॾियो हो, अल्लाह तोखे मोकिलियो आहे, तुंहिंजे हथां वरी मुहम्मद जो दीन जेरो थींदो ऐं तूं दीन खे जीआरींदड़। तूं हाणे अब्दुल कादिर त आहीं पर उन सां गॾु मुहियद्दीन बि आहीं।
वो पीरान पीर फरमाए तो मां जंहिं बि रस्ते सां लंघा पियो, जंहिं बि वाट सां लंघा पियो, जंहिं बि बाज़ार मां अचा पियो, मदरसे में वञा, ओताक में वञा, बाज़ार में वञा, किथे बि वञा, जेको मूंखे ॾिसे पियो चवे पियो जा मुहियद्दीन, जा मुहियद्दीन, अचियो मुहियद्दीन, अचियो मुहियद्दीन। खुदा जो कसम उन्हीं मुहियद्दीन जे जीन, उन्हीं मुहियद्दीन जे खून वरी गैरत में आया, जोश में आया। गोलड़े वारी सरकार जीलानी बादशाह हजरत पीर मेहर अली मैदान में निकतो जे अहिड़ो मिर्ज़ाई जो मुकाबलो को जो मिर्ज़ाई के शिकस्त ॾेई तबाही बर्बाद करे छॾे। ओ पीर मेहर अली जेको सच्चो आशिक़े रसूल हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ, खुली चओ। ओ पीर मेहर अली तव्हां हुन जा मूं तव्हांखे ॿ टे दफ़ा शेर बि कॾहिं कॾहिं ॿुधाईंदो आहियां। ओ आशिक़े रसूल हो। हे पियो चवे मिर्ज़ो त मां फना फिर रसूल आहियां, मूंखे नबूअत मिली आहे। पर पीर मेहर अली चयो तो मां फना फिर रसूल आहियां, पर रसूल अल्लाह जे जुतीअ जी खाक आहियां। उन्हीं त दावा कान कई त को मां नबी आहियां। फना फिर रसूल सां फैज़ मिलंदो आहे, पर नबूअत कान मिलंदी आहे, छो त नबूअत आहे आख़िरी नबी करीम जे हवाले। इहो ताज रब मुस्तफ़ा जे मथे ते रखियो आहे, जेको क़यामत ताईं आमना जे लाल जे मथे ते सूहे थो। पीर मेहर अली थो फरमाए मुंहिंजे महबूब जे शान में। हाणे हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी दुरूद पढ़ो त तव्हांखे हाणे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु ओ हजरत पीर मेहर अली मुझे मदीने वारे साईं अला फरमाए तो मुख चन्न बदर लासानीए मथे चमके लाट नूरानीए। सुभान अल्लाह, जोर सा खुली जाओ। मुख चन्न बदर लासानीए मथे चमके लाट नूरानीए। काली जुल्फत अख मस्तानीए मखमूर अखियां हिन मध भरिया। अज सिक मित्रां दी वधेरीए क्यों दिलड़ी उदास घनेरीए। लो लो विच शौक चंगेरीए अज नैना लाया क्यों झड़िया। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ, जोर सां चओ सुभान अल्लाह। वारे फ़कीर वाह, हे मोट साईं वारी नात खणी आयो आहे। मूंखे त यादि आहे पढ़ण जी महिरबानी। चवे तो सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। पैसा त कोन था ॾियो पर सुभान अल्लाह बि कोन था चओ। पैसा न ॾियो, पैसा न ॾियो, सुभान अल्लाह चओ, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे माना ॿुधायां, अरबी लफ़्ज़ आहे सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। ओ मुंहिंजा मदीने वारा साईं, कहिड़ो न तोखे अल्लाह सुभान अल्लाह सुहिणो ठाहियो आहे। कहिड़ो न अल्लाह ताला तोखे कामिल बणायो आहे। कहिड़ो न अल्लाह ताला तोखे जमील ऐं हसीन बणायो आहे। सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेहर अली
किथे मेरे अली किथे सभई चओ किथे मेरे अली 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 किथे तेरी सना मुश्ताक अखां किथे जा लड़ियां अज सिक मित्रां दी वधेरिए क्यों दिलड़ी उदास घनेरिए लू लू विच शौक चंगेरिए अज नैना ने लाया क्यों झड़िया पीर मेहर अली हज ते वियो हो हज ते वींदे मदीने खां और ते हिकड़ी मंज़िल हुई सफ़र जे करे थकावट थी पई फर्ज पढ़ियई मसइलो आ थकजी पओ सफ़र हुजो मुसाफ़िरी हुजे सफ़र जे करे रियायत आ 4 रकातूं 2 पढ़ो सफ़र में इशा जी निमाज़ में रियायत आ फर्ज पढ़ो ऐं वरी वितर पढ़ो पर पोइ सुन्नत जी तव्हांखे रुख़्सत आ पढ़ी सघो त पढ़ो जे नथा पढ़ो त तव्हांखे रुख़्सत आ पीर मेहर अली मदीने खां हिकड़ी मंज़िल पहिरियां आ मुंहिंजे महबूब जे मुल्क ते थकिजी पियो आ सोमणी पढ़ियई वरी वितर पढ़ियई सुन्नत खे छॾे ॾिनई पीर मेहर अली जी अख में लॻी अञा जो निहारे त मदीने वारो साईं मथां बीठो आ फरमाए पियो ओ मेहर अली मां मुहम्मद जी सुन्नत तो कॾहिं बि कान छॾी आ पर अॼु तूं थकिजी पियो आ इन जे करे मुंहिंजी सुन्नत छॾी थी मूं दिलि में चयो त मदीने मां अची तोखे हिन वादीअ में दीदार करायां त तुंहिंजो थक लही पवे सुभान अल्लाह मां अजमलक मां अहसनक मां अकमलक अॻिते तुंहिंजो किथे मेहरे अली जो तो सोना तू हेॾो सोनो हेॾो जमील हेॾो हसीन मां छा आहियां किथे मेहरे अली किथे तेरी सना मां मेहर अली वरी तुंहिंजी कहिड़ी सना कयां ओ मुंहिंजा मदीने वारा मीर तुंहिंजी सना कई आ त रब कई आ तुझी तारीफ़ कई आ त अल्लाह कई आ तुझी तारीफ़ कई आ त कुरान कई आ या रसूल अल्लाह तुझी तारीफ़ कई आ त 1,24,000 नबियन तारीफ़ कई आ किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखां किथे जा लड़ियां मुंहिंजा दोस्त हो मर्द मैदान में लही आयो चई ओ मिर्ज़ा तू दावा तो करी त मां नबी आहियां मां नबी न आहियां मां नबी जे गुलामन जो भी गुलाम आहियां सुभान अल्लाह कान चयई मां नबी जे गुलामन जो गुलाम आहियां तू नबूवत जी दावा तो करी मां नबी न आहियां नबी जो गुलाम आहियां हलिया नबी मौजज़ो ॾेखारींदो आ जे तू नबी आ त पंहिंजो मौजज़ो ॾेखार न त मां मुहम्मद जो गुलाम तोखे करामत थो ॾेखारियां थकजी पियो छा तवज्जो आहे तवज्जो आहे तवज्जो आहे कादियानी खे चई तूं दावा थो करी त मां नबी आहियां नबी वटि मौजज़ो हूंदो आहे मां नबी न आहियां मां नबी जो गुलाम आहियां मां वटि दस्तगीर जे सदके करामत आहे छो त मुंहिंजे रगुन रगुन में हज़रत पीर मेहर अली फरमाए थो मुंहिंजे खून खून में अब्दुल कादर जीलानी जो खून आहे मां बगदाद वारे शहनशाह जो बचड़ो आहियां मुंहिंजो खून जेको आहे उहो खून गरम आहे हा तोखे मां पंहिंजी करामत ॾेखारियां हाणे जेकॾहिं तूं नबी आहे त माण्हुनि जे विच ते टेबल था रखूं उन टेबल जे मथां कलम भी रखूं था कागज़ भी रखूं था तूं चओ कलम खे त कागज़ ते तुंहिंजी नबूअत जी ॻाल्हि लिखे ऐं कोन लिखंदो या वरी मां थो चवां मुंहिंजे चवण सां कलम पाण ई उथंदो रसूलुल्लाह जी ख़त्मे नबूअत जो ऐलान लिखंदो उन चंड्रे में का ताक़त त हुई कान न उहो त ठॻो हो कूड़ो हो कुझु करे कोन पे सघियो
हजरत अब्दुल हजरत पीर मेहर अली गोलड़वी रहमतुल्लाह ताला अलैह विच टेबल ते मुजादा कागज रखियो, उन कागज जे मथा कलम रखियो। मजमे में लखन जो मजमो आ, लाहौर जो मोची गेट अज भी शाहिदा, उन मोची गेट में मुनाजरो थियो। हजरत पीर मेहर अली कलम खेचो, ओ कलम खड़ा हो जा, मेरे नाना मोहम्मद रसूलुल्लाह की खत्म नबूवत का ऐलान कर दे। चौ सुभान अल्लाह, चौ सुभान अल्लाह, जोर सा चौ सुभान अल्लाह, खुली चौ सुभान अल्लाह, खुली चौ सुभान अल्लाह। और मुंहिंजा सजण साईं, मुंहिंजा भाउ अज़ीज़, मिर्ज़ाईअ खे खुशकी चढ़ी वई, उथी वेही कोन पियो सघे। हेॾो मुंहिंजा दोस्त हज़रत पीर मेहर अली गोलड़वी जीलानी सरकार हुकुम कयो आहे कलम खे, दुनिया ॾिठो, दुनिया ॾिठो, जहान ॾिठो त कलम पाण ई पाण उथियो ऐं उथी करे सफ़ेद कलम ते लिखियईं मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमन नबिय्यीन। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मुझा दोस्तों अजीजो, पूरो मुल्क मुसलमानन जा आलिम ऐं पीर ऐं फकीर हजरत जीलानी बादशाह हजरत पीर मेहर अली गोलड़वी जे क़यादत में हिकु थी आ। पर उन्ही ज़माने में हिकिड़ो टोलो हो देवबंदी वहाबी। केड़ा बाबा चओ? ॾाढे जो देवबंदी, देवबंदी उहे उनके जड़ो नाग सूंघियो। कहते हैं ना भाई इसको तो सांप सूंघ गया है, नाग सूंघियो कुछ आई कोन। छो? सबब चओ त ॿुधायां, चओ कोन था, चओ त ॿुधायां। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या